जय झूलेलाल। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि श्रीमद भगवत गीता जो अध्याय चौथो सिंधीअ में। त तव्हां सभई प्रेम सां चओ ओम नमो भगवते वासुदेवाय। श्री कृष्ण भगवान जी जय। श्री भगवानो वाच। श्री कृष्ण भगवान अर्जुन खे तो चवे, हे अर्जुन, हीअ जो मां तोखे ज्ञान उपदेश चयो आहे से पहिरियां ई मां सूर्य देवता खे चयो हो। इहो जोग अविनाशी सूर्य पंहिंजे पुट मनुअ खे चयो हो ऐं मनुअ अखवाक खे चयो हो। इहो ज्ञान जोग असल खां पुराणो आहे। हिन खे राज भिख ॼाणंदा आहिनि ऐं समझी राज कंदा आहिनि। दृष्टांत, हे परंपर अर्जुन, हिन जोग खे घणा ज़माना गुज़री विया आहिनि, हाणे पुराणो थी वियो आहे। सलोक, आवत हरख न उपजता, जावत सोग न होय, ऐसी करणी जो रहे ग्रह बिन जोगी सोय। जो संसार खां मिटंदो थो वञे, हाणे तोखे पुराणो जोग थो चवां। जो तूं मुंहिंजो प्यारो भगत आहीं, सो तूं हिकु चित थी ॿुध। जा शइ इच्छा खां सवाइ मिले, उन्हीअ जे करे हरख न कजे। जे हली वञे त शोक न कजे, हरख शोक खां न्यारो थी रहिजे। अर्जुन वाच। अर्जुन श्री भगवान जा ही वचन ॿुधी पुछण लॻो, हे प्रभु, तुंहिंजो त जनम हाणे वासुदेव जे घर में आहे ऐं सूर्य त पुरातन खां वठी प्रगट आहे। तो कॾहिं हीअ सूर्य खे ज्ञान कथा ॿुधाई हुई, सो कृपा करे मूंखे सम्झाए। अर्जुन जो हीअ प्रश्न ॿुधी श्री कृष्ण भगवान चवण लॻो। श्री भगवानो वाच। श्री कृष्ण भगवान अर्जुन खे तो चवे, हे अर्जुन, तुंहिंजा ऐं मुंहिंजा केतिरा ई जन्म थिया आहिनि, सो मां उन्हनि सभिनी जन्मनि खे ॼाणा थो, पर तूं नथो ॼाणी। सो मूं कहिड़ो आहियां, जनम मरण खां परे आहियां, सभिनी जीवन जो ईश्वर आहियां ऐं पंहिंजे माया सां मिली जनम भी वठंदो आहियां। जीअं राजा पंहिंजा राजाई कपिड़ा लाहे वेस बदिलाए को हुनखे सुञाणी न सघे त को राजा आहे, अहिड़ीअ तरह मूं जनम धारे संसार में अवतार वठंदो आहियां। हे अर्जुन, मूं देहधारी न आहियां, देह खां परे आहियां। मुंहिंजी देह आत्मा स्वरूप आहे। जहिड़ीअ तरह मिस्रीअ जी लाड़ तंहिंमें शरबत भी मिलियल आहे, तहिड़ीअ तरह मुंहिंजी देह में आत्मा हिकु ई स्वरूप आहे। ॿियो, हे अर्जुन, मूं जनम कंहिं निमित वठंदो आहियां, सो ॿुध। जॾहिं धर्म जी हाण थींदी आहे, तॾहिं मूं पंहिंजे आत्मा खे शरीरधारी थी ज़ाहिर कंदो आहियां। साधन जे इच्छा वास्ते मूं जुग जुग में अवतार धारण कंदो आहियां। हाणे जो मुंहिंजो जनम ऐं कर्म दिव्य आहे, तंहिंखे सम्झ। सो दिव्य छाखे चइजे? जीअं ॿिया देहधारी रक्त ऐं बीर्ज मां पैदा थियनि था, तीअं मुंहिंजी देह न आहे। जीअं ॿिया जीव कर्मनि जे बंधन में बंधन रूप थी देह पाईंदा आहिनि, जहिड़ा जीव कर्म कंदा आहिनि, अहिड़ी ई देह पाईंदा आहिनि। हे अर्जुन, ईअं मां जनम न वठंदो आहियां। मुंहिंजो जनम सुत ही आहे, याने पंहिंजे इच्छा सां प्रगट थींदो आहियां। जनम खां अहिड़ो दिव्य मुंहिंजो ज्योति स्वरूप आहे ऐं मुंहिंजा कर्म भी अहिड़ा दिव्य आहिनि। जेकी मां कंदो आहियां, सो ॿिए खां न थी सघंदो आहे, सो मन जे कल्पना करे भी न थिए। तंहिंजो दृष्टांत, प्रहलाद भगत जे रक्षा वास्ते नरसिंह रूप धारे खंभ मां निकिरी प्रगट थियुसि। हरनाकश जी छाती जा फाड़ी सख़्त हुई, ॾाढी सख़्त हुई, सा पंहिंजे नहनि सां छिनी फाड़े छॾी। जीअं कुंवरो गाहु छिनबो आहे। ऐं गोकुल जे रक्षा वास्ते 7 ॾींहं गोवर्धन पहाड़ हिकु हथ जे चीच ते खणी बीठुसि। ऐं ॿिया जे मूं अनेक कर्म कया आहिनि, से भी दिव्य ही कया आहिनि।
जहिड़ीअ तरह कोई माण्हू मरी जनम जा कर्म जे आहिनि दिब तंहिंजो जेको फल पाए थो सो बि ॿुध। हे अर्जुन, जो मनुष्य देह खे त्यागे मुंहिंजे परमानंद अविनाशी पद में वञी प्राप्त थींदो सो वरी जनम मरण में न ईंदो आहे। हे अर्जुन, जंहिंखे मुंहिंजे चरणनि सां प्रेमा भक्ति आहे तन जी ॻाल्हि ॿुध। घणा जन्म वैरागी थी निर्भय कर्म खां रहत थी जन मन चित मुंह में पको रखियो आहे ऐं घणा जन्म भॼन कंदा रहिया आहिनि। उन्हनि साधननि करे जंहिंजो मन पवित्र थियो आहे तंहिंमें ई प्रेमा भक्तीअ जा लक्षण आहिनि। हे अर्जुन, तंहिंजे रोम रोम याने वार वार में मां अची वसंदो आहियां। हे अर्जुन, ॿियो ॿुध, जंहिं तरह मुंहिंजो कोई भॼन सिमरन करे तहिड़ीअ तरह मूं तंहिंजो भॼन सिमरन कंदो आहियां। ऐं जे सभई माण्हू जंहिं प्रकार मूं लाता आहिनि, हाणे ॿियो ॿुध, मूं पंहिंजे भक्तनि सां कहिड़ो आहियां। जहिड़ीअ तरह मुंहिंजा भगत मूं साण आहिनि, जे तूं चवे त सभु माण्हू तुंहिंजो भॼन छो नथा कनि ऐं देव देवताउनि जी उपासना छो था कनि, तंहिंजी ॻाल्हि ॿुध। देवताउनि जी उपासना करे माण्हू फल घुरंदा आहिनि। जो मांखे पुट मिले, धन मिले, सो देवता तन जी कामना पूरी कंदा आहिनि ऐं मां मंझि तन मानुषनि जी श्रद्धा लॻंदी आहे, जंहिंजा नेत्र ज्ञान रूपी ॾीए वांगुरु खुलियल आहिनि। जंहिंखे सभु कुझु देह माया कूड़ी नज़र थी अचे ऐं मांखे ई सर्वव्यापी सत स्वरूप ॼाणी तंजी श्रद्धा मुंहिंजे उपासना में लॻी आहे। हे अर्जुन, 4 वरन ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हीअ सभु मां ई पैदा कया आहिनि ऐं तन जा जुदा जुदा कर्म मूं चया आहिनि। हिननि चइनि वर्णनि जे कर्मनि करण वारो न करण वारो अविनाशी तूं अजन्मो याने जनम मरण खां रहत मूंखे ॼाण। ऐं जो कोई कर्म कंदो आहे ऐं मूंखे कंहिं बि कर्म जो लेप न लॻंदो आहे, सो हिन करे नथो लॻे जो मूंखे इच्छा कान आहे, मां इच्छा खां रहत आहियां। जहिड़ीअ तरह बालक मिटीअ जा खोड़ा विणा ठाहींदो आहे वरी भञी छॾींदो आहे, जीअं बालक खे कुझु लेप न लॻंदो आहे, याने हर्क शोक न कंदो आहे, तीअं मूंखे कंहिं कर्म करण जो लेप न लॻंदो आहे। जो जीव मूंखे अहिड़ीअ तरह करे ॼाणंदो ऐं हर्क शोक न कंदो, दिलि में ईअं सम्झंदो त श्री कृष्ण भॻवान खे कंहिं कर्म करण जो लेप न आहे, सो मन करे सभिनी कर्मनि खां निर्लेप रहंदो। हाणे हे अर्जुन, अहिड़ो मूंखे ॼाणी करे तूं निरइच्छा थी कर्म कर, तोखे बि कंहिं कर्म करण जो लेप न लॻंदो। निर्लेप जो निर्लेप रहंदे ऐं जेके तोखां अॻु थी विया आहिनि तनखे मुक्ति जी इच्छा हुई, जिनखे मुक्तिअ जी इच्छा हुई से बि मुंहिंजी आज्ञा मञे कर्म कंदा आहिनि। श्लोक सत्कर्मों की भावनी करते सदा सदैव, कर्म पंथ निह कर्म होई मुक्ति प्राप्त थी। एह बात तुझको कहूँ युद्ध तुम्हारा धर्म, पंडित भेद न भा पावही कया अकर्म कहा कर्म। सुरते सुरत न कर सके लोक न सके पहचान, सोई कर्म तुझको कहूँ मान ले पतिवान। जिस जाने ते दुख रहे जिस जाने ते दुख हरे, बंधन होई खलास कुहज कथा तुझको कहूँ सुनो ब्रह्म के दास। हे अर्जुन, हिकु कर्म आहे, हिकु विक्रम आहे, हिकु अकर्म आहे, तंहिंजी ॻाल्हि ॿुध। जहिड़ीअ तरह शास्त्र जी आज्ञा आहे, जीअं स्नान खां वठी सभु कर्म कया आहिनि, जेको भुली भुली करे कर्म नथा कनि से बि कर्म आहिनि,
ऐं जे आलस या ज्ञान करे सनान खां वठी सभु कर्म छॾे था ॾियनि से अकर्म आहिनि। ऐं जो पुरुष हिननि टिनी कर्मनि खे सम्झी करे जीअं शास्त्र जे आज्ञा आहे तीअं करे सो माण्हू बुद्धिवान श्रेष्ठ कर्मनि वारो चइबो, जीअं त कर्मनि जी ॻाल्हि चई अथमि। हाणे ॿियो ॿुध, जंहिं मनुष्य खे मुंहिंजे महिमा जे ॼाण जो ज्ञान थियो आहे तंहिं ज्ञान करे तंहिंखे कर्मनि जो को बंधन न आहे, सो काम क्रोध खां परे आहे। ऐं ज्ञान अज्ञान करे जंहिंजा सभु कर्म सड़ी विया आहिनि, अहिड़ो जो हुजे तंहिंखे अज्ञानी मूर्ख पंडित चवंदा आहिनि। सो छा आहे? जंहिं ज्ञानीअ पंडित सभई कर्म त्याॻिया आहिनि ऐं कर्मनि जा फल बि त्याॻिया आहिनि, सो पुरख ज्ञान रूपी अमृत पी करे तृप्त थी रहियो आहे। अहिड़ो जो जीव आहे तंहिं पुरुष खे कंहिं कर्म करे जो लेप न आहे ऐं कर्म जो तंहिंखे बंधन न आहे, याने निर्बंधन आहे। सो वरी कहिड़ो आहे? हिकु परमेश्वर खां सवाइ ॿिए कंहिंखे नथो मञे, कंहिंजी आशा न अथसि, आशा खां रहत आहे। जंहिं संसार जी वासना रोके रखी आहे तंहिंखे कुझु इच्छा न आहे, जंहिं पंहिंजो चित आत्मा में लॻायो आहे ऐं कंहिं वस्तुअ जे जोड़ण जी इच्छा न अथसि, सो सदाई एकांत रूप कामना खां परे आहे। तंहिंजो आहार बि शरीर जे रक्षा वास्ते आहे, शरीर जे निमित्त जो कुझु करे पाप न आहे। सो वरी कहिड़ो आहे? जंहिंखे ईश्वर जे इच्छा सां भोजन मिले तंहिं ते राज़ी रहे, सो हर के सोग खां परे आहे। ऐं जंहिंखे कंहिंजी वखीली याने चिड़ न आहे ऐं चङी ख़राब वस्तु पाइण ते हिकु जहिड़ो जो आहे, सो निर्बंधन आहे। सो वरी कहिड़ो आहे? ॿिए जो जंहिंखे संग न आहे, अहिड़ो जो जीव आहे सो मुक्त रूप आहे। सो मुंहिंजे महिमा ऐं ज्ञान में सदा निश्चल आहे। तंहिंजा जेके कर्म आहिनि से ज्ञान याने विचार रूपी समुद्र में बुॾी विया आहिनि। वरी कहिड़ो आहे? जेके सभ में ब्रह्म ई नज़र थो अचे, जाते काथे वठण ॾियण खाइण पीअण में पहिरण ॾिसण ऐं ॿुधण जनम ऐं मरण, इन्हनि में जंहिंखे ब्रह्म ई नज़र थो अचे सो जीव पार ब्रह्म रूप आहे। सो पुरुष ब्रह्म मां पैदा थी ब्रह्म में ई लीन थियो आहे। अहिड़ी समाधि जंहिं पुरुष खे प्राप्त थी आहे सो जीव ब्रह्म ई पाण खे थो चवाए। हाणे हे अर्जुन, घणनि क़िस्मनि जो जोग ॿुध। जंहिं जोग जे रस्ते मुंहिंजा भगत मूंखे पूजींदा आहिनि सो ॿुध। हिकु सार जोग, ॿियो ब्रह्म जोग करे मूंखे जपींदा आहिनि, सो मां पुठिते चयो आहे। सभु रूप ब्रह्म जा अहिड़ीअ तरह आहिनि। हिकिड़ा जीव सभु इंद्रियूं याने अखियूं कन नासूं तन सभिनी खे मुंहिंजे ॾिसण निमित्त रोकींदा आहिनि। हिकु त ही जोग आहे। हिकिड़ा त मौनी थी रहंदा आहिनि, हिकु त इहो जोग आहे। ऐं हिकिड़ा त इंद्रियूं रोके प्राण वास्ते द्वार रोकींदा आहिनि, हिकु त इहो जोग आहे। ऐं हिकिड़ा जीव संतन साधन ऐं देहधारियुनि जी सेवा कनि था, अन्न ऐं वस्त्र करे, सर्दीअ गर्मीअ करे ऐं जल अग्नीअ करे सेवा कंदा आहिनि। सो हे द्रिभ माया जोग आहे। ऐं ॿियो तप जोग आहे, जंहिंजा लक्षण 17 अध्याय में चवंदुसि। ऐं हिकु जग जोग आहे, जो मां सां जुड़ी रहण ऐं मुंहिंजी महिमा करण, हुनखे महिमा जोग चवंदा आहिनि। याने वेद ऐं शास्त्र पढ़ण, विष्णु पदा ॻाइण, मुंहिंजे नाले जा कीर्तन चवण, राम कृष्ण गोविंद हरि नारायण परमानंद अच्युत अविनाशी कृणाकर ऐं ॿिया नाला जपण वारा नरक खां बचंदा आहिनि। हे अर्जुन, हे श्रद्धा जोग चवंदा आहिनि। हे अर्जुन, हिकिड़ा मुंहिंजी महिमा एकांत थी मन में कंदा आहिनि,
तंहिंखे बि कंहिं कर्म जो लेप न आहे। हे अर्जुन, ईअं मूंखे सम्झ में आयो आहे त तुंहिंजो कर्म युद्ध करणु आहे, छो त तूं खत्री आहीं, सो तूं इच्छा का रहत थी युद्ध कर। इहो तुंहिंजो कर्म आहे, तोखे बि कंहिं कर्म जो दुख न लॻंदो। सलोक। जिस जाने ते दुख मिटे, होवे बंध खलास। गुहज कथा तुझको कही, सुनो ब्रह्म को दास। हाणे हे अर्जुन, ॿियो ॿुध। जंहिंजे ॼाणण करे मूर्ख बि पंडित थिया वञनि ऐं वॾा पंडित बि नथा ॼाणनि, ऐं ॿियनि जी कयल कथा से कर्म तोखे ॿुधायां थो। जंहिंजे ॼाणण सां दुख रूप जो संसार बंधन रूप आहे, तंहिंखां तूं मुक्त थींदे। हे अर्जुन, जा वीचार करे उस्तति करण आहे, सो तुंहिंजो नालो ज्ञान जोग आहे। हिकिड़ा पान अपान वायुअ खे बंदि करे प्राणायाम कंदा आहिनि, हिकु इहो जोग आहे। हिकिड़ा कर्म मां हिकु ग्रह घटाईंदा आहिनि, हिकिड़ा घणनि तरह सां ही सभु जोगी आहिनि। ही सभई पापनि जा नाश कंदड़ आहिनि। हिननि सभिनी जोगनि मूं जो मूंखे जंहिं जोग करे पूॼे सो तंहिं तरह पाईंदो। तंहिंखे जीअण अमृत समान आहे, ऐं मुंहिंजे कृपा करे सो जो कुझु भोजन कंदो आहे, तंहिंखे बि अमृत समान आहे। सो देह खे त्यागे जो सनातन परे खां परे आहे, तंहिंखां परे कुझु बि न आहे। सो अहिड़ा मुंहिंजे सनातन ब्रह्म खे पाईंदा। हे पांडवनि में श्रेष्ठ अर्जुन, मुंहिंजे पूॼण खां सवाइ हिन लोक में त सुख न पाईंदो, पर परलोक जी कहिड़ी ॻाल्हि कजे। हे अर्जुन, घणनि प्रकारनि जा जोग मां पहिरियां ई तोखे चया अथमि, हिननि जे ॼाण करे तूं मुक्त रूप थींदे। हाणे हिननि जोगनि में जो जोग श्रेष्ठ आहे, सो जोग ॿुध। हे परंतप पांडव अर्जुन, हे दर्भ जोग जे आदि खां वठी सभु जोग मां तोखे चया आहिनि, तन सभिनी खां मुंहिंजो महिमा जोग श्रेष्ठ आहे। जेतिरा ॿिया जोग करनि था, से ज्ञान प्राणनि निमत ही कजनि था, ऐं जॾहिं ज्ञान थिए थो तॾहिं सभु जोग विसरी था वञनि। जीअं फल लॻण करे फल किरी थो पवे, तीअं जोग बि मिटी था वञनि। जंहिंखे मुंहिंजे महिमा जो ध्यानु मुंहिंजे कृपा सां थियो आहे, तंहिंखां कोई ज्ञान पाइणु चाहे सो कहिड़ीअ जुगतीअ करे, सो ॿुध। अवल त सतगुरु जाणी वाणी उन जे शरण पवे, ॿई हथ जोड़े घणीअ निमरत सां तंहिंजे चरणनि ते नमस्कार करे, ऐं मुंहं सां मुंहिंजो नालो वठे। श्री राम, श्री कृष्ण, श्री गोपाल, हुन में नारायण, राधा कृष्ण, परमेश्वर वांगे जाणी अधीन थी तंहिंजे आज्ञा वेनती करे, हे प्रभु, हे गुरुदेव, श्री भॻवान जे ॼाण जो ज्ञान दान ॾियो। तॾहिं ज्ञान ॾियण वारे जो आहे ज्ञानी, तंहिंखे ज्ञान ॿुधाए। तंहिं ज्ञानीअ खे कहिड़ो ज्ञान करणो आहे, सो ॿुध। हे पांडव अर्जुन, तंहिं ज्ञान ॼाण करे वरी माया मोह न थींदो, सो जगत जे जंजालनि खां छुटी वरी सो जीव पुराणियुनि जूणियुनि में हिकु ई ब्रह्म आत्मा व्यापक ॼाणंदो आहे। जो जीव पुराणियुनि जूणियुनि में हिकु ई ब्रह्म आत्मा व्यापक ॼाणंदो, ॿियो द्वितीया भाव मिटी वेंदो, सो ज्ञान आहे। हाणे हिन ज्ञान जो फल ॿुध। जेतिरा पाप ॼाणी न ॼाणी कया आहिनि, तन पापनि जा फल जे आहिनि दुख, तन दुखनि खां ज्ञान नाले वीचार रूपी तुरहे ते चढ़ी पार पहुचंदो। जीअं काठियुनि जे ढेर खे अज्ञान रूपी बाहि साड़े भस्म थी करे, तीअं ज्ञान अग्नि मोह खे साड़े नाश कंदी आहे, ऐं ज्ञान समान ॿियो की कुझु पवित्र न आहे। ज्ञान समान ॿियो की कुझु पवित्र न आहे। सलोक।
ईंधन ज्ञानम को लिए पावक रंचक लाए। ज्ञान वैसंत्र प्रगट ही कर्म पाप जल जाए। हे अर्जुन, ज्ञान वॾो पवित्र आहे। ज्ञान जे बराबरि ॿियो कुझु बि न लॻंदो। सो ज्ञान मुंहिंजे जोग सां जुड़ण करे थींदो आहे। कोई वक़्तु मूं में ध्यानु धारे जुड़ी रहे तॾहिं तंहिंखे आत्मा जो ज्ञान प्राप्त थींदो आहे। जंहिंखे मुंहिंजे ज्ञान पाइण जी श्रद्धा हुजे सो सावधान थी ॿुधे, तंहिंखे सम्झी इंद्रियुनि खे वस करे सो पुरख ज्ञान खे पाईंदो। ज्ञान पाइण करे परम शांति खे जल्द प्राप्त थींदो। जंहिंखे ज्ञान पाइण जी इच्छा न आहे तंहिंखे आत्मा संसो वासींदो। तंहिं पुरुष जो आत्मा नास न थींदो आहे। न तंहिंखे हिन लोक में सुख न परलोक में। ऐं जो मुंहिंजे जोग में जुड़े तंहिंखे को बि कर्म न थींदो ऐं न तंहिंखे कोई संसो ई लॻंदो आहे। अहिड़ो जो आहे जोगी ज्ञानी, तंहिंखे कोई हल चलामान करे न सघंदो यानी माया जे मोह में फासाए न सघंदो। तंहिं करे हे अर्जुन, तोखे तुंहिंजे ई हृदय मां अज्ञान जो संसो पैदा थियो आहे। सो तूं पंहिंजे हृदय मां ज्ञान रूपी तरार खणी संशय खे कपे उथी खड़ो थी युद्ध कर। इति श्री भगवत गीता श्री कृष्ण अर्जुन संवादे चौथो अध्याय संन्यास योग नाले संपूर्ण थियो। सभई चओ श्री कृष्ण भगवान जी जय।